सिंध जी सदा मलूक फनकारा दीबा सहर सियासत में किस्मत आज़माइण जो फ़ैसिलो करे छॾियो। दीबा सहर पारां आम चूंडुनि में हिस्सो वठण जो ऐलान। आउं पाण ग़रीब आहियां ऐं मूंखे जेको आहे फ़न सां गॾु गॾु जेको आहे ही ख़्याल इन जे करे आयो जो आउं माण्हुनि में शऊर पैदा करे सघां। नाम्यारी गुलूकारा पारां हैदराबाद जे सूबाई तक PS 47 कासमाबाद तां इलेक्शन विढ़ण जी ख़्वाहिश ज़ाहिर। पूरो यकीन आहे त कासमाबाद जा माण्हू जेके आहिनि उहे मूंसां गॾजंदा ऐं मुंहिंजी तमामु घणी सपोर्ट कंदा। दीबा सहर सोशल मीडिया ते बि सरगर्म थी वई। सियासी मामलनि ऐं अवामी इशूज़ ते बहस छेड़े छॾिया। मां को वॾी सियासतदान थियणु नथी चाहियां ऐं न को वॾियूं तकरीरूं करणु थी चाहियां। हिकिड़ी अदना फ़नकार आहियां पर मां सिंध जी आवाम जी ख़िदमत करणु चाहियां थी ऐं आउं चाहियां थी त को अहिड़ो अलाह पाक जेको आहे को अहिड़ो मूंखे मुक़ाम ॾेई छॾे मौक़ो ॾे जो आउं पंहिंजे सिंध जे माण्हुनि जी मारोड़नि जी जेके आहे ख़िदमत करे सघां ऐं उन्हनि जा मसइला हल करे सघां। फनकारा हुअण नाते समाज जो हिसो आहियां। माण्हुनि जा मसइला ॾिसी ॾुख थिए थो। गणती जोगी हालत आहे सिंध जी, उन ते आउं ॾाढी परेशान आहियां त मूंखे अगरि कुझु हुकूक ॾिना वञनि, अगरि मूं वटि अगरि पावर हुजे त आउं पंहिंजी सिंध जे आवाम जे लाइ कुझु करे सघां। हुननि जूं जेके मुश्किलातूं आहिनि उहे आउं हल करे सघां।